नाज़रीन न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्तां खे हालाणी मां ख़बर ॾींदा हलूं त बरसात पवण सबबि क़ौमी शाहरा रोड उखड़ी तबाह थी वञण। NH जे ख़िलाफ़ शहरियुनि ऐं दुकानदारनि जो ॿिए ॾींहुं बि क़ौमी शाहरा रोड बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। ट्रैफ़िक जो कतारूं लॻी वियूं। धरणे खे ख़िताब कंदे अॻवाननि लियाकत ख़ासकेली, शाहिद चांडियो, मेहता मंगरियो, ज़ुल्फ़कार लाशारी ऐं ॿियनि चयो त क़ौमी शाहरा ते मज़कूरा ज़िक्र कयल हंध ते रोड हादसा रोज़ महमूल बणिजी विया आहिनि, जंहिं करे थोरे अरसे दौरान मोटरसाइकिल सवार चिंची रक्षा माण्हू फौत थी चुका आहिनि ऐं सभई माण्हू ज़ख़्मी थी ताहयात माज़ूर बणिजी विया आहिनि। हिननि चयो त क़ौमी शाहरा हालाणी बस स्टॉप तां बलूचिस्तान पंजाब KPK ताईं गरी गिड्स ट्रांसपोर्ट ऐं कोचिज वेनू गुज़रनि थियूं, जंहिं ते सीपेक मंसूबे तोड़े अफ़गानिस्तान जे लाइ नेटो सप्लाई जे करे ट्रैफ़िक हितां गुज़रे थी, जंहिं करे रोड खंडरात में तब्दील थी वियो आहे। रोज़ कंहिं न कंहिं वॾी गाॾी जी एक्सल टुटण सबबि ट्रैफ़िक कलाकनि जा कलाक बीजी वञे थी ऐं माण्हुनि खे रोड क्रॉस करण में बि मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं वज़ीर आज़म खां पुरज़ोर मुतालबो कयो त हालाणी बस स्टॉप वटि क़ौमी शाहरा रोड जल्द ठारायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।